नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अॼु मां तव्हांखे भक्त ऐं भगवान जी हिकु मधुर कथा ॿुधायां थी। तव्हां मां घणनि खे ख़बर हूंदी कि आखा टीज खां वठी 21 ॾींहं भगवान गोपाल खे चंदन जो लेप लॻाइबो आहे। त तव्हां सोचींदा हूंदा त छा भगवान खे बि गर्मी लॻंदी आहे? हाँ भाई, अगर भगवान पाण अची भक्त के गर्मी जी धाह ॾींदा त भक्त त हुनखे दूर करण जो उपाय कंदा ई। त हिन जे पुठियां भक्त ऐं भगवान जी हिकु रोचक कथा आहे, उहा मां तव्हांखे ॿुधायां थी त तव्हां सम्झी वेंदा कि छो भगवान खे चंदन जे लेप जी परंपरा हली। इहा तॾहिं जी ॻाल्हि आहे जॾहिं गौड़ी संप्रदाय जा आचार्य माधवेंद्र जी गोवर्धन ते रही करे भक्ति करे रहिया हुआ। तेॾी महिल भगवान गोपाल सपने में दर्शन ॾेई करे हिननि खे चयो कि मां फलाणी जॻह ते पृथ्वी जे हेठां मुंहिंजो विग्रह आहे, उहो कढाए करे गोवर्धन पर्वत ते स्थापित कर। माधवेंद्र भक्त गांव वारनि जी मदद सां उहा जाइ खोटे विग्रह खणी करे गोवर्धन ते स्थापित कयो। ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ भगवान वरी सपने में अची दर्शन ॾेई चवण लॻा त हेतिरे टाइम ते ज़मीन जे हेठां रहण जे करे मुंहिंजे सॼे शरीर में ताप थी रहियो आहे ऐं गर्मी जे करे मुंहिंजे शरीर में जलन थी पई आहे। सो तूं जगन्नाथपुरी वञी मलय मां चंदन खणी अच ऐं हुन जे चंदन सां मुंहिंजे शरीर खे लेप कर। भगवान जी आज्ञा मूजिब माधवेंद्रपुरी 2000 किलोमीटर यात्रा करे रात जो पुरीअ जे पासे रेमुन्ना स्थान ते पहुता। हुते गोपीनाथ जो मंदिर हो। हुन मंदिर में हुननि भगवान गोपीनाथ के खीरनी जो भोग लॻी रहियो हो। इहो ॾिसी पूरी सोचण लॻा त अगरि इहो प्रसाद मूंखे बि मिले त मां अहिड़ी ई खीरनी ठाहे पंहिंजे गोपाल खे बि खारायां। इहो सोचे करे सुम्ही पिया। हिते भक्त सुम्ही पियो ऐं हुते भगवान गोपीनाथ पुजारीअ खे राति जो सपने में चयो कि मुंहिंजो हिकु भक्त आयो आहे, मां हुन जे लाइ खीरनी चोरी कई आहे, वञी हुनखे ॾेई अच। भगवान ऐं भक्त जी इहा चोरी हेतिरी प्रसिद्ध थी कि हुन जो नालो ई खीर चोर गोपीनाथ पइजी वियो। ॿिए ॾींहुं माधवेंद्रपुरीअ जे जगन्नाथ पहुचण खां अॻु ही खीरनी चोर जी ख़बर चारो तरफ़ फैलिजी वई ऐं जगन्नाथपुरीअ में माधवेंद्र पुजारीअ खां मिली करे पंहिंजे गोपाल लाइ चंदन घुरियो त पुजारी पंहिंजे महाराज सां हुननि खे मिलायो ऐं हुते जे महाराज क़रीब 1 मण चंदन ॾेई करे पंहिंजे 2 सेवकनि सां हुननि खे रवाना कयो। ऐं मोटंदे महिल जॾहिं माधवेंद्रपुरी वरी गोपीनाथ मंदिर जे पहुता त हुननि खे गोपाल वरी सपने में चयो कि ही जो चंदन आंदो अथई हू हिते मूंखे गोपीनाथ खे ई लॻाए छॾ, छो त गोपाल ऐं गोपीनाथ हिकु ई आहिनि। ऐं माधवेंद्रपुरी भगवान जे चए अनुसार हू चंदन गोपीनाथ खे ई लॻाए छॾियो ऐं तॾहिं खां ई हिन चंदन जी उत्सव जी शुरूआत थी आहे। हितां तॾहिं खां ई वठी भगवान खे चंदन लेप जो उत्सव शुरू थियो। ऐं वैसाख में त गर्मी पंहिंजी चरम सीमा ते हूंदी आहे, हिन करे भगवान खे चंदन जो लेप लॻाइबो आहे ऐं भगवान खे ही तमामु घणो प्रिय आहे। अॼु बि भक्त मंदिर में चंदन खणी वेंदा आहिनि जो घिसे करे भगवान कृष्ण, बलराम, राधा, राधिका रमण व अन्य मंदिरनि जे विग्रह में लॻायो वेंदो आहे। 21 ॾींहंनि ताईं भगवान जो विग्रह चंदन सां ई ढकियल हूंदो आहे। ऐं आखा टीज ॾींहुं बांके बिहारी मंदिर में भगवान जा चरण दर्शन भी थींदा आहिनि। चवंदा आहिनि कि भगवान हिन लीला में जो भगवान खे चंदन तो भेंट करे भगवान हुननि जे भौतिक कष्टनि खे हरे थो वठे यानी मिटाए थो छॾे। त देर कहिड़ी ॻाल्हि जी, तव्हां बि पंहिंजे भौतिक ताप सां पीड़ित आहियो त बसि तव्हां बि हिन गर्मियुनि में पंहिंजे घर में बाल गोपाल खे हर रोज़ चंदन जो लेप लॻायो। त ही हुई चंदन उत्सव जी कथा। तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो? अगरि पसंदि आयो त लाइक शेयर कंदा, कमेंट कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस करे छॾिजो त तव्हांखे नए वीडियो जा नोटिफिकेशन अची वेंदा। त वरी मिलंदासीं हिकु नई जानकारी नए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल।